मौलवी साहब समो पियो ॻाल्हि करे कल्ह टे ॾींहं बदीन वियासीं पोइ चई त हिकु शादी में वियासीं असांजो शादी में पहुतासीं त घोट असां सां गॾु उते शादी में जो पहुतासीं त वरी घोट जा दोस्त उहे वरी फनकारनि खे वठी ठंडो ॼाम जे बग़ैर जीअं त शादी पराई नचे अहमद अड़े भेणा ही छा आहे मां ही मौलवी वठी आयो आहियां तव्हां वरी इहे फनकार वठी आया आहियो चओ शादियुनि में मुलनि जो कहिड़ो वास्तो आहे शादियुनि में राग थींदो आहे दोल ईंदा आहिनि फनकार ईंदा आहिनि हाणे साईं जेगुल थी ॿ पार्टी थी वियूं हिकिड़ा शैतान जे पासे ॿिया रहमान जे पासे हिकिड़ा पिया चवनि राग थिए ॿिया पिया चवनि न बाबा आलम जो वाइस हथियार खयो मौलवी सां समूह चए पियो त मां वेठोसि उतां कम असांखे वेहारियो वरी कमंदो हो छपर छनो उते वेठासीं चयूं साईं वॾो झगड़े जो इम्कान आहे माण्हू मरंदा पोइ मौलवी सां चयो त हाणे ॿई धुरियूं अचो त फ़ैसिलो था पोइ मौलवी सां चयो त हाणे पहराई था कयूं वाइस असांजो वाइस थी वञे पोइ भली सॼी राति तव्हां राग चवरायो फनकार हलायो मौलवी सां समय जी तव्हांखे ख़बर आहे उहो त वॾो हकीम आहे खिलाईंदो बि आहे त रोईंदो बि आहे वाइस जीअं जो शुरू कयईं त मवाली वेठा के सिगरेट पिया कनि के सुल्फियूं पिया जो सटको लॻो पियो सोचई त हाली त मां हुननि खे लतीफ़ा ॿुधाया सो सभु मवाली जेके बि हुआ फनकार सभु अची वेठा वाइज़ जे आख़िर में मां हुननि खे चयो त हाणे राग भली ॿुधो पर तव्हां वटि पैसा हलाल जा आहिनि या हराम जा सभिनी चयोसीं असां वटि हलाल जा पैसा चई राग हलाल या हराम सभिनी मञो हराम बाबा हर कंहिंखे ख़बर आहे कि न कूड़ ख़राब आहे हर को मञे थो ज़िना ख़राब आहे व्याज ख़राब आहे शराब पीअणु ख़राब आहे हर को अॼोके दौर में मञे थो त हीउ ॾोह जो कमु ही गुनाह जो कमु सो मौलवी सां चयो त मां हुननि खे चयो त तव्हांजा हलाल जा पैसा आहिनि भली तव्हां राग ॿुधो पर इहो वाइदो कयो त असां रुपयो बि हिननि फनकारनि खे न ॾींदासीं हुननि चयोसीं इहो तव्हां सां वाइदो हाणे मौलवी साहिब चयो त मां वाइज़ करे वञी उतां कमु वेठुसि हुननि बाजा शुरू कया यकतारा राग जो शुरू कयूं त हुननि जो त क़ुर ते वाइदो थियलु हुयो मस्जिद में हिकिड़ो माण्हू बि उथियो न रुपए जे लाइ हुननि जे राग मज़ो ई न कयो बसि हिकिड़ो राग चयूं उन वक़्त में पंहिंजा टपड़ वेड़े हलिया विया त तव्हां असांजी बेइज़ती कई आहे मौलवी साहिब जो त वरी मूं वटि आया चयोसीं फनकार विया हलिया अलाह जो वास्तो त हली हल वाइज़ सो ॿियो नथा कयो त घटि में घटि एतिरो त कयो हलाल जा तव्हांजा पैसा आहिनि हराम जा त कोन अथव न व्याज जा पैसा अथव रिश्वत जा पैसा अथव ज़ुल्म जा पैसा अथव पोइ भली फनकारनि नाचुनि ते शराब ते मौसीक़ी ते राग ते भली लुटायो असांजे न्याणियुनि वटि अधगनि वटि मां त सम्झा थो ही कला सभु ग़रीब मिसकीन पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी था कनि तव्हांजा पैसा हलाल जा आहिनि या हराम जा हलाल पैसे जी निशानी इहा अथव त इहो चङे कम मस्जिद ते मदरसे ते आलमनि ते तालबनि ते दीन जे कम ते वाइज़नि ते जलसनि ते हलाल जो पैसो इन में ख़र्चु थींदो हराम जो पैसो मौसीक़ी राग नाच गाना फिल्मूं शराब वॾनि माण्हुनि जूं दावतूं इको साउंड इहे सभु हराम जा पैसा ॿियो नथा कयो त एतिरो कयो त जंहिं घर में इहो इको हलंदो न्याणियूं नाच कंदियूं असां हिन घर में भत खाइण जे लाइ न ईंदासीं न पंहिंजूं न्याणियूं मोकिलींदासीं
न पंहिंजा बच्चा मोकिलींदासीं, भली भाउ छो न हुजे, सौट छो न हुजे, मासा छो न हुजे, भाउरो पुफाट छो न हुजे। अॼु हिन मस्जिद में वाइदो कयो त तोहर हुजे, शादी हुजे, उन में इको ईंदो, राग हलंदो, लाॾा सेरा हलंदा, बेपदगी थींदी, असां पंहिंजा बच्चा पंहिंजूं न्याणियूं विञाई न छॾे। ऐं हुननि खे सौ सिधो चओ तव्हां सां बिरादरी आहे, ठीकु आहे, पर असां इन जे करे न ईंदासीं, नाराज़ बि न थीजो। घर में इको हलंदो, फनकार हलंदा, लाॾा सेरा हलंदा, असां पंहिंजा बच्चा न छॾींदासीं। बाक़ी बिरादरी आहे, हुनखे 500 रुपया 1000 रुपया मुबारक ॾेई छॾियो, बाक़ी इहो चओ असां इन शादी में ॾेई, इहो वाइदो आहे। एतिरो तव्हां कोशिशि कंदो त इनशा अल्लाह असांजे ॻोठ मां इहे रस्मूं रवाज, इहे ग़लति ॻाल्हियूं जिन में दीन बि तबाह, दुनिया बि तबाह, इनशा अल्लाह इहो न थी सघंदो। एतिरो त तव्हां कंदव नी दीन जे लाइ, त दीन ख़ातिर बि रुसो, इनशा अल्लाह उन में मज़ो आहे। असांजे बिरादरी में खोड़ शादियूं थींदियूं आहिनि, मिट माइट, मां न वेंदो आहियां, न पंहिंजे बच्चनि खे छॾींदो, भली भाउ जी शादी छो न हुजे, मां पंहिंजे भाइटनि जी शादी में बि न वियो। बाक़ी बिरादरी आहे, 500 रुपया 1000 रुपया हुनखे मुबारक ॾींदा, हुनखे सौ सिधो चवंदा आहियूं बाबा तव्हां वटि बेपर्दगी आहे, हर को माण्हू घर में थो अचे, ईका जो तव्हां हलाईंदो, ठीकु आहे, असां न ईंदासीं, पोइ हू ॾुख बि न कंदा। दीन ख़ातिर जो रुसंदासीं त हू ॾुख कंदा छा? तव्हां बि उन्हनि खे ईअं चओ बाबा असां दीन ख़ातिर, भली तव्हां नाराज़ थियो, असां अलाह खे नाराज़ न कंदासीं, अलाह जे रसूल खे नाराज़। मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो, दोल वारो तो चवे लानत लानत लानत, बाजे वारो तो चवे कहते कहते कहते, वरी बीन वारो तो चवे घोट ते कुंवार ते जानिन ते जेके आया सॼे राज ते लानत। हाणे तव्हांजी मर्ज़ी। ही प्रोग्राम रहमत जा, भूत जिते राग थो हले उहे लानत जा प्रोग्राम, हिननि प्रोग्राम में वेंदा कयो, भली अली अकबर सां कावड़ हुजे, पंहिंजी के मसला आहिनि, ठीकु आहे, भला हुन सां नाराज़ थियो, पर क़ुर जो वाइज़ थिए, जलसो थिए, ठीकु आहे, असांजो हुन सां कावड़ भत भली न खाइजो, पर मस्जिद में जी वाइज़ ॿुधो, हुते भली भाउ छो न हुजे, हिकिड़ी प्लेट में गॾु छो न खाऊं, पर राग हुजे, लानत वारो प्रोग्राम हुते न वञो, जेका लानत हुन ते वसंदी तव्हां हुते वेंदव, तव्हां ते बि साॻी लानत। बाबा कंहिंजे मुंहं में जो कारा लॻल हुजे, तव्हांजो मुंहुं मिलाईंदो त तव्हांखे बि कारा लॻंदी की न? पोइ हुन जो इको घुरायो, राग पियो हले, नाच पियो हले, न्याणियूं नाच पियूं कनि, मां तव्हां खां पुछां थो, असांजो पंहिंजा बच्चा उते मोकिलियूं त जेका लानत हुन ते, उहा लानत हिन ते। जे हुन जे मुंहं ते दांगी मलजी वई त हिन जे मुंहं ते बि तो मलजी वियो। सॼो वाइदो कयो मस्जिद में त अहिड़े लानत वारे प्रोग्राम में असां न ईंदासीं। बाक़ी बिरादरी आहे, ठीकु आहे, 500 रुपया 1000 रुपया मुबारक ॾेई छॾियो।